new techniques from China. We bring the micro-invasive treatment of urolithiasis techniques from China here, and I think I can share all the experience from China, and we can give the advance of endoscopy lithotripsy to Pakistan doctors. या अग में ऑपरेशन कंदासीं, चीर पार करे ऑपरेशन कंदासीं। हाणे हिकिड़े तमामु नंढड़े सोराख जे ज़रिए हिकिड़ो वॾो पत्थर असां उनखे जेको आहे उन सुई जे ज़रिए उन सुई खे अंदरि करे उन वॾे पत्थर खे कढी सघूं था। असां गवर्नमेंट हॉस्पिटल में ऑपरेशन करे सघूं था, पर ये फैसिलिटीज़ मौजूद न आहिनि। इन जे लाइ बार बार असां अॻ में आला अमलदारनि खे लिखी चुका आहियूं, लेकिन उन जो को बि न मिली सघंदो आहे। असां पंहिंजी तरफ़ां कोशिशि कई आहे त उन में बि कामयाबी थी आहे। तो सिंध गवर्नमेंट तो पावर में आहे, वो तो सब कुछ करे सके। जेके असां वॾा चीरा ॾेई वॾी अस्पताल में कयूं था, वॾो ख़र्च कयूं था, जेको 1 ml जेको सो उन जे हिसाब सां असां इहो ऑपरेशन थिए थो तमामु घटि ख़र्च में घटि वक़्त में। रिक्वेस्ट कंदुसि, गुज़ारिश कंदुसि असांजे सिंध हुकूमत खे त महिरबानी करे अहिड़ा प्रोग्राम असांजे सरकारी अस्पताल में थियणु खपनि त माण्हुनि खे जेको आहे सो वधि में फ़ाइदो थिए। अॻे जेको ऑपरेशन थींदा उहो वॾो इंसिशन ॾेई माण्हुनि खे हॉस्पिटलाइज़ करिणो पवंदो, हफ़्तो हफ़्तो माण्हू वीचारा दाख़िल हूंदा, पर ही जस्ट हिकिड़े ॾींहं जो आहे, होल करे उन स्टोन खे रिमूव करे माण्हुनि खे रिलीफ जे हवाले सां यकीनन हिकिड़ी कराची जी रिमोट एरिया आहे ऐं हितां जे माण्हुनि लाइ हिकिड़ी वॾी रिलीफ आहे। जो कराची जे ॿियनि रिमोट एरियाज़ में थी सघे थी, सिंध जे ॿियनि नंढनि नंढनि ॿारहड़ जे इलाइक़नि में थी सघे थी, ऐं इन बारे में असां गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कयूं था त अहिड़ियूं वर्कशॉपूं उहे बि थियनि ऐं इहे सेंटर अहिड़ा खोलिया वञनि जंहिंसां असांजा ग़रीब माण्हू तमामु घणो हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। सिंध हुकूमत ऐं सिहत खाते खे घुर्जे त हीअ जदीद टेक्नोलॉजी सॼी सिंध में मुतारफ़ कराई वञे ऐं ज़िले सतह ते जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि में हीअ जदीद टेक्नोलॉजी रखी वञे त जीअं सिंध जी आवाम खे फ़ाइदो मिली सघे। कैमरामैन एहसन मीर जे सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर कराची।